संतोष कुमार आई या मौला बख्श आई या सुनीता कुमारी आई या मरियम आई? स्टेट के मथां को मसलो दरपेश आयो त स्टेट त सभिनी माण्हुनि जो दिफ़ा करी वो मज़हब कम करण वारी ओके आइन आहे अचो भला हाणे वरी अचो जोग्राफी अलावा ऐं पहिरीं ॻाल्हि या ॿी ॻाल्हि कयां त स्टेट जे लाइ लाज़मी आहे त उनखे जाग्राफी हुजे जाग्राफी खां सवाइ दुनिया में का बि स्टेट न थींदी या भला पाण में वेठा आहियूं दुनिया में का बि अहिड़ी जाग्राफी आहे जंहिं जो मज़हब हुजे बाबा हीअ मुस्लमान मिटी आहे हे हिंदू मिटी आहे हे ईसाई मिटी आहे यहूदी मिटी आहे दुनिया में तव्हांखे मूं कल्ह ॿुधायूं जाग्राफियूं इन मां का बि जाग्राफी आहे जेका मज़हब जे जाग्राफी हैज़ नो रिलीजन इन जो मतिलबु इहो आहे त आइन आइन जो मतिलबु आहे त सोशल कॉन्ट्रैक्ट कंहिं मुल्क इमरानी माल मुल्क कीअं हले इदारनि जा कम कहिड़ा आहिनि हुकूमत छा करे अदालत छा करे माण्हू छा करे हर हिकु शोबे जे बारे में आइन में उसूल तय थियल आहिनि त हर कंहिं जूं हदबंदियूं बि आहिनि हे शयूं तव्हांखे करणियूं पवंदियूं हे तव्हां नथा करे सघो आहे त मज़हब जो आइन में मज़हब के हुकूमत छा करे उन कहिड़ो को मज़हब पुलिस छा करे फौज छा करे हुकूमत छा करे इदारा छा कनि अदालत छा करे इन मज़हब जो अच्छा हिकिड़ो ॿियो कमु आहे स्टेट जो त माण्हुनि खे सर्विसिस फ़राहम करे स्टेट असांजी मुलाज़िम आहे न स्टेट उसूल रियासत उहा हिकिड़ी आहे कोन अमल पर उसूली तौर ते त असांजी मुलाज़िम हुअणु खपे न असांजे टैक्स माल जी ऐं पाण कमाए कोन थी इन करे उनजा मालिक त टैक्स पेयर्स आहिनि भला ॿुधायो हुते जेके सर्विसिस आहिनि पीअण जो साफ़ पाणी मिसाल थो पोइ हुकूमत पुछंदी त बाबा हिन पाड़े में जेके ईसाई ऐं हिंदू आहिनि उन्हनि खे पाणी न मिलंदो भला बिजली आहे छा चवंदो शनाख्ती कार्ड आहे पासपोर्ट आहे स्ट्रीट लाइट आहे बाबा हीअ बिजली स्ट्रीट लाइट जेका आहे उहा हिंदुनि लाइ न आहे ईसाई लाइ न आहे और तालीम है डिस्पेंसरी है ज़राअत है जे को भी शोबो खणो उन मज़हब जो कहिड़ो कमु आहे मज़हब त माण्हू जो ज़ाती मसइलो आहे लकुम दीनकुम वली दीन तुंहिंजो दीन तोसां बुल्ले शाह में चयो अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा इहो आहे सेक्युलरिज़म माना सदियूं अॻ में असांजा अकाबर ॿुधाए विया त बाबा मज़हब खे हर इंसान जो ज़ाती मसइलो सम्झो तव्हां सुठा मुस्लमान आहियो अधु मुस्लमान आहियो मुना आहियो पाव आहियो सफ़ा न आहियो बहितरीन आहियो तव्हां भॻवान कृष्ण खे केतिरो मञो था नथा मञो हुनखे चर्च में मंदिर में मस्जिद में तव्हां वेंदा आहियो न वेंदा आहियो इहो तव्हांजो पर्सनल ख़ुदा बि तव्हां खां पर्सनल पुछंदो मज़हब जे मुताबिक़ मज़हब चवनि था त ख़ुदा तव्हां खां ज़ाती पुछणो पवंदो ईअं न आहे त तव्हांजे पीउ खां पुछंदो त तुम्हारो पुटु न वेंदो मस्जिद में खातो ई ज़ाती आहे त मज़े जी ॻाल्हि इहा आहे त ख़ुदा वटि बि खातो ज़ाती आहे ऐं रियासत में बि खातो ज़ाती आहे तव्हां ॻोहो कयो तव्हांजे माइटनि वटि पकड़ींदा उसूलनि हिते त खणी सभिनी खणी था त उसूली तौर ते त दरअसल उहो ॾोह तव्हांजो इफ़राद स्टेट सां तव्हांजो मुआइदो
इनफरादी ज़ाती। ऐं ईअं ई मज़हब चवनि था त ख़ुदा सां बि तव्हां जवाबदार पर्सनल लेवल आहे, ॿियो ख़ानदानी डील न आहे त बाबा हिन घर में 8 भाती 8 ॾींहं गई पुछाणो पियो गॾु न, इनफरादी। त तव्हां ॾिसंदो त जेके बि कम स्टेट जा आहिनि उन्हनि में को बि अहिड़ो कमु कोन्हे जेको मज़हब जे लाइ ऐं इन करे चयो वेंदो आहे त सेक्युलरिज़म जो मतिलबु आहे त स्टेट खे मज़हब खां जुदा कयो, माण्हुनि खे छॾियो त पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ लाइफ गुज़ारनि ऐं पोइ उन्हनि जो पंहिंजो पर्सनल मसइलो। ऐं इन करे जिना साहब 11 अगस्त वारी तकरीर में वाज़े तौर चयो त पाकिस्तान में मज़हब जो को तालुक़ न हूंदो स्टेट सां, ऐं तव्हां आज़ादु हूंदव त मंदरनि में वञो, मस्जिद में वञो, गिरजाउनि में वञो, ऐं मां थो चवां या न वञो, पोइ तव्हांखे चयो तव्हां वञो, पर इहो बि त रखो न गुंजाइश न वञो त तव्हांजी मर्ज़ी आहे, इट्स योर पर्सनल लाइफ। कंहिंखे बि अख़्तियार न हुअणु खपे हलो या थी स्टेट हाणे अचो वई मां आख़िर में टियों प्रिंसिपल कहिड़ो आहे? पहिरियों प्रिंसिपल छा थियो? दुनिया सां रीगुलेशन। ॿियो उसूल थियो त स्टेट खे धार कयो, ऐं टियों उसूल आहे त मज़हब खे माण्हुनि जो इनफरादी मामलो समझो। मज़हब का ग्रुप डीलिंग आहे, पर तव्हां नोट कंदव कि सभई पादरी मुला बाबा पंडित जेके आहिनि इन्हनि जो वॾो शौक़ु इन ॻाल्हि जो आहे त मज़हब इनफरादी न हुजे, ग्रुप डीलिंग हुजे, छाकाणि त हुननि जो कमु हलो तॾहिं। मज़हब चए थो त मज़हब इनफरादी माण्हू, ख़ुदा तव्हां खां पुछाणो इनफरादी कंदो, तव्हांजो हिसाब किताब इनफरादी हूंदो। ऐं हे जेके आहिनि पीके वारा राम नंबर इहे लॻा पिया आहिनि हज़ारनि सालनि खां त इहो मामिलो इनफरादी न आहे, इहो मामिलो इज्तिमाही ऐं वॾो टकराव आहे। मसइलो इहो आहे त माण्हू पढ़नि नथा। जेकॾहिं माण्हू क़ुर शरीफ़ खे सिधो पढ़ी ऐं सम्झी वञनि त हो जेको विच में आहे मुलो उन जो कमु रोज़गार ॾिनो वञे। जे बाइबल खे माण्हू, ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हे रुॻो असां वारा थोरी अहिड़ा आहिनि, पादरियुनि यूरोप में ऐलान कयो, हे जेका वेटिकन सिटी आहे रोम में, इन्हनि फतवा ॾिनी त बाइबल जो तर्जुमो नाजाइज़ आहे, बाइबल जो तर्जुमो हराम आहे, कुफर आहे, ऐं जो कंदो उहो वाजिबुल क़त्ल आहे। हाणे मूंखे ॿुधायो त बाइबल जी ॿोली ॻाल्हाइण वारा दुनिया जा माण्हू भॼाईंदा आहिनि, डेड लैंग्वेज। बाइबल जी असुल ॿोली दुनिया में हाणे को ॻाल्हाए, हाणे बाइबल अज़ीम आहे, पढ़ोसि न, छो त जॾहिं तर्जुमो ई कोन थींदो त माण्हू कीअं पढ़ंदा। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त कंहिंखे बि इजाज़त न आई। हिकिड़ो माण्हू थियो जर्मनी में 16वीं सदी में, हे जेको फोटो लॻल आहे न मार्टिन लूथर जो, इहो जूनियर आहे, हे 20वीं सदी में। जेको सीनियर हुयो मार्टिन लूथर, उहो 16वीं सदी में जर्मनी में हो, ऐं उन्हीअ इहा बग़ावत कई जो हुन चयो त मां तर्जुमो कंदुसि हुयो। ऐं इहो कोन चई, हुन घणा ई कम कया। हुन जा कैथोलिक जेका चर्च हुई उन जा बुनियाद तोड़े छॾिया। ऐं इन करे इनखे चइबो आहे यूरोप में मज़हबी इस्लाहात जी तहरीक, रिफॉर्मेशन जी तहरीक। उहा छा रिफॉर्मेशन हुई? जो मार्टिन लूथर छा कयो त हणी बाइबल जो तर्जुमो कई जर्मन ॿोलीअ में,
हुननि घणेई फतवाऊं ॾिनसि, पर हे ग़रीब हे बि कोन हो, हे ॿ बि माण्हू ऐं ताक़तवर माण्हू, इन करे बची पियो। ऐं ॿियो हिनखे ॿियो फ़ाइदो इहो बि थियो त इटली जो ऐं जर्मनी जो पाण में क़ौमी तज़ाद हो, इटली ऐं जर्मनी जो पाण में क़ौमी टकर हो, इन करे बची वियो जो जर्मनी वारनि पंहिंजे लूथर खे बचायो छो त तकरार हो क़ौमी, हुननि जो असां ऐं जेकर तव्हांखे इन बारे में तफ़सील सां पढ़ण जो हुजे शौक़ु त उहो त ॼण सभु लिखियलु आहे, पर मुंहिंजो किताबु हिकिड़ो आहे अदब सियासत सिंधी समाज, उन में हिकिड़ो तमामु